अस्सलाम वालेकुम। शाद खुशो वर्क यूट्यूब चैनल में सभी दोस्तों के प्री प्यार के दिल वारनि के सिंधी भेण के खुश आमदीद। दोस्तों अॼु रिव्यू कंदासीं मेगा सोप चैनल पंहिंजा वेरी जंहिंजा अचण वारा एपिसोड धमाकेदार थियण वारा आहिनि। दोस्तों हाणे इहो रावल ॾाढियूं धमकियूं शमकियूं ॾेई मोटी ईंदो, जेको आहे अकबर खान भी धमकियूं ॾींदो। इहे ॿई हिक ॿिए खे वार्निंग ॾींदा त हाणे हीअं कंदासीं हूं कंदासीं। अकबर खान चवंदो बाबा जेको थियणो सो थी वियो, अच ठा कयूं। लेकिन रावल चवंदो हाणे ठा कोन थींदो, हाणे मां पंहिंजे भाउ जो बदिलो वठंदुसि ऐं तोखे कोन छॾींदुसि। अहिड़े हिसाब सां जेको आहे दोस्तो रावल खे सांवल बि मिलंदो अची उन खे हाल वाल कंदो। रावल इहा ॻाल्हि कंदो त जेका सोरठ आहे मां उन सां निकाह कंदुमि, उन खे अधु मिल्कियत मां छो ॾियां। जॾहिं मुंहिंजी घरवारी थी वेंदी त सॼी मिल्कियत उन जी थी वेंदी, मां उन सां निकाह कंदुमि। इहो ॿ टे ॾींहं गोड़ इहो बि हलंदो सोरठ ऐं जेको रावल जे विच में। सांवल इहा शइ क़बूल न कंदो, पोइ नेठि सांवल बि क़बूल कंदो, चवंदो अदी खे हाणे काॾे कयूं, छो त सोरठ चवंदी मां इन घर में रहणु चाहियां थी। पोइ अहिड़े हिसाब सां दोस्तों सभु इहे राज़ी थी वेंदा। लेकिन इहे शैतान रुंडू ऐं जाबर ॾुखिया मरंदा। रावल इन्हनि खे एॾो जल्दी कोन मारींदो, इहे ईअं ई शैतानियूं कंदा रहंदा बार बार। दोस्तों तव्हां सची ॻाल्हि पुछां, तव्हांखे एक्टिंग कंहिंजी वणे थी, रावल जी या चाकर खान जी? असांखे चाकर खान जी पोइ बि कुझु न कुझु चार आना एक्टिंग सही हुई। रावल जी एक्टिंग में मज़ो न आहे, उहो हीरो जे तौर ते न आहे मज़ो।